औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहु। मोहतरम नाज़रीन, जीअं त हिन वक़्तु हलंदड़ सूरत हाल ऐं आबहवा खे मद्देनज़र रखंदे असां हिकु नए ऐं अहम मौज़ू सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। असां ख़ुदावंद आलम जल शानहू जी तौहीद जो मौज़ू खणी हाज़िर थिया आहियूं, जंहिंमें सिर्फ़ु ॿिनि शयुनि में ख़ुदावंद आलम जी तौहीद खे बयानु कयो वेंदो। जहिड़े नमूने सां तौहीद जे लाइ क़ुरान मजीद ऐं रवायात जी रोशनी में तमामु घणी वज़ाहत थियल आहे ऐं मज़हब हक़ा मज़हब तशय्यो जी ज़ीनत तौहीद आहे। जहिड़े नमूने सां तशय्यो तौहीद खे उजागर कयो आहे, जहिड़े नमूने सां शीयत तौहीद खे बयानु कयो आहे, शीयनि जे आइमा तौहीद खे बयानु कयो आहे, दुनिया में कंहिं बि मज़हब या कंहिं बि फ़िरक़े अहिड़ो तौहीद खे बयानु नाहे कयो। तौहीद जे वज़ाहत जे लाइ, तौहीद जे उजागर करण जे लाइ नहजुल बलागा या दुआए कुमेल जेका तौहीद जी रोशन मिसाल आहे। जहिड़े नमूने सां शीयत जो मज़हब तौहीद जी प्रचार करण वारो मज़हब आहे, अहिड़े ई नमूने सां शीयत में कुझु माण्हू अहिड़ा दाख़िल कया विया आहिनि जेके तौहीद जा जुज़न ब जुज़न यानी वक़्तनि वक़्तनि बाद अज्ज़ा जो इनकार कंदा था वञनि। मसलन उन्हनि सभ खां पहिरीं जंहिं शइ जो इनकार कयो उहो ख़ुदावंद आलम जी रज़ाक़ियत जो, यानी रब्बुल इज़्ज़त जेको रज़ाक़ ऐं रिज़्क़ ॾियण वारो आहे सिर्फ़ु ख़ुदावंद आलम जी ज़ात आहे। उन्हनि बाज़ अशख़ास खे ख़ुदावंद आलम सां गॾु शरीक कयो, जंहिंजे लाइ क़ुरान में ख़ुदावंद आलम साफ़ अल्फाज़ में हसर करे बयानु करे रहियो आहे, इन्नल्लाह हुवर रज़ाक़। हाणे अगरि इहो लफ़्ज़ हुजे इन्नल्लाह अर रज़ाक़ो त उन जी जॻह ते हसर न अचे हा, लेकिन इहा जेका ज़मीर फ़सल विच में हुआ जेको ज़िक्र थियल आहे, इन मां इहा शइ बलागत अरबी लुग़त जी बलागत इहा शइ इन शइ खे वाज़े करे थी त रज़ाक़ियत रिज़्क़ ॾियण जो ज़िम्मो सिर्फ़ु ख़ुदावंद आलम जी ज़ात आहे। यानी रज़ाक़ हुजणु मुनहसिर आहे ख़ुदावंद आलम जी ज़ात में। ख़ुदा ई रज़ाक़ आहे, इन्नल्लाह हुव रज़ाक़, बेशक ख़ुदा ई रज़ाक़ आहे, उन खां अलावा का हस्ती रज़ाक़ न आहे। या ऐं उन खां अलावा ॿी जंहिं जॻह ते तौहीद जो इनकार कयो वियो ऐं कुझु अशख़ास खे शामिलु कयो वियो उहा इहा आहे त ख़ुदावंद आलम खां अलावा ॿियूं कुझु हस्तियूं आहिनि जेके ज़िंदा कनि थियूं ऐं मारनि थियूं, जॾहिं त इन ई जे लाइ बि ख़ुदावंद आलम जा साफ़ अल्फाज़ आहिनि। ऐं इन जे लाइ हज़रत इब्राहिम जो वाक़ियो जेको निमरूज़ सां आहे, उन ई जॾहिं इहो शिरक कयो त आउं ज़िंदा करियां थो ऐं मुर्दा करियां थो, उते बि हज़रत इब्राहिम जा जेके दलील आहिनि इन खे अगरि असां बयानु कंदासीं त बहस तमामु वॾी थी वेंदी। लेकिन असां हिकु जॻह ते हिकिड़ी आयत जेका 4-5 जॻहनि ते इहे साॻी लफ़्ज़ आहिनि, हुआ युही व युमीत। हाणे हिते बि जेका ज़मीर आहे तक़दीम ज़मीर, इहा बि हसर ते यानी मुनहसिरियत ते दलाल करे थी। उहो ई यानी हुआ यानी ख़ुदा, उहो ई युही व युमीत, ज़िंदा करे थो ऐं मारे थो। यानी उन खां अलावा ॿी का अहिड़ी हस्ती न आहे जेका ज़िंदा करे थी या मारे थी। अगरि कोई इन खां अलावा कंहिं शख़्स जे लाइ इहो चवणु त इहो ज़िंदा करे थो ऐं मारे थो पंहिंजे मुस्तक़िल तरीक़े सां, इहो शिरक आहे। ऐं बदक़िस्मती इहा आहे त इहे माण्हू जेके आहिनि जेके असांजे वक़्तनि ब वक़्तनि बाज़ अज्ज़ा में शिरक कंदा था वञनि, इहे हिकु अहिड़ी ढाल खणी शीयत जी कमज़ोरी खणी करे असांजे मज़हब में दाख़िल थिया आहिनि। जहिड़े नमूने सां जंग सफ़ीन में हिकु मलऊन शख़्स जंग जो पासो बदिलाइण जे लाइ, जॾहिं जंग सफ़ीन में लश्कर हज़रत अमीर अल-मोमिन अलैहिस्सलातु वस्सलाम जी फ़तह याबी क़रीब हुई त उन क़ुरान नेज़नि ते बुलंद करे इहो पेश करणु पिए चाहियो त माज़ अल्लाह लश्कर अली क़ुरान जे मुक़ाबले में आहे। अहिड़े ई नमूने सां असांजी शीयत में इहे जेके अशख़ास आहिनि उहे
हज़रत अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जो नालो खणी जाहिल अवाम खे या घटि पढ़ियल अवाम खे गुमराह था कनि त असां अली जो नालो खणूं था, असांजे मुक़ाबले में अचण वारो अली जो मुक़ाबिलो आहे, जॾहिं त उन्हनि जी अली सां मुहबत न आहे। दर हक़ीक़त हू असांजे मज़हब में फितनो विझण जे लाइ चवनि था। अहिड़नि ख़वारिज जो नारो बि हो ला हुकुम इल्ला अल्लाह, जॾहिं इहो नारो यानी ख़ुदा खां सवाइ कंहिंजे लाइ बि हुकुम न आहे, कंहिंजे लाइ फ़ैसिलो न आहे, त इहो नारो जॾहिं मौला अमीर जे साम्हूं आयो त मौला अमीर मोमिन अलैहिस्सलाम उते ई इहो इरशाद फरमायो कलिमतो हक़िन युरादो बेहल बातिल। ही इन्हनि जो कलमो त हक़ आहे, लेकिन इन मां ही मुराद बातिल था वठनि। अहिड़े ई नमूने सां असांजी शियत में अलीउन वलीउल्लाह जो नारो लॻाए करे शिरक जे बाद जुज़न खे आहिस्ता आहिस्ता मज़हब तशय्युअ में दाख़िल कयो पियो वञे। जॾहिं त न अलीउन वलीउल्लाह हक़ आहे, लेकिन इन मां ही अशख़ास जेके आहिनि बातिल मुराद था वठनि, इन मां ही बातिल था वठनि। जॾहिं त तौहीद जे लाइ हिकु अहिड़ो अहम रुकन आहे जंहिंजे लाइ मौला अमीर मोमिन हज़रत अली बिन अबी तालिब अलैहिस्सलाम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत जे यानी मबऊस हुजण जी वजह खे बयानु कनि था त इन अल्लाह तबारक व तआला बअस मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि ले युख़रज इबादतही इला इबादतही। खुदावंद आलम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन करे मबूस कयो त हू अल्लाह जे बंदनि खे माण्हुनि जी बंदगी खां कढे करे ख़ुदा जी बंदगी में आणनि। यानी माण्हुनि जी बंदगी कंहिंजी आहे? हाणे ज़ाहिरन हर आम माण्हू जी बंदगी त कोन्हे, इहे उन्हनि मुक़दस हस्तियुनि जूं बंदगियूं जेके असां वटि असांजे मज़हब में दाख़िल कयूं थियूं वञनि। जहिड़े तरीक़े सां ॿियनि मज़हबनि में बि इहे सजदो करणु, कंहिंखे रुकू करणु, मुक़दस हस्तियुनि खे सजदा कया था वञनि, अहिड़े तरीक़े सां असांजे मज़हब में बि अहिड़े मुक़दस हस्तियुनि जी इबादत कराई थी वञे। जॾहिं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बाअसत जो मक़सदु इहो आहे त इन मुक़दस हस्तियुनि जी इबादत खां कढे करे ख़ुदा जी इबादत में आणे, ऐं ख़ुदा जी इबादत में आणणु इहो नबी साईं जी बाअसत जो मक़सदु आहे। ख़ुदावंद आलम जी बारगाह में दुआ आहे त असांखे तौहीद जहिड़े अहम मौज़ू खे सम्झणु ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, शिरक खां महफ़ूज़ फ़रमाए। छो जो शिरक जे लाइ ख़ुदा फ़रमाए थो इन शिरक ल ज़ुल्म अज़ीम, शिरक सभ खां वॾो ज़ुल्म आहे जंहिंजी का बि माफ़ी कोन्हे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।